अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा शामिर खान बिजार खान खे लाकब करण में कामयाब थी वेंदो? छा रेस बिजार खान बानो खे अगवा करण जी कोशिश कंदो? छा नौरोज खान हाणे बानो जे करे रेस बिजार खान सां दुश्मनी कंदो? छा आखिरकार सोडा पंहिंजे शादी लाइ राज़ी छो न हूंदो? दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट नंढड़ी ऐं चोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आखिर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्जा मलिक लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त आमिर खान जेको आहे पुलिस सां ॻाल्हाईंदो, पुलिस खे चवंदो त तूं रेस बिजार खान खे लाकब नाहे करे सघियो। जेकॾहिं तूं हुनखे लाकब करण में कामयाब थी वञी थो त मां तोखे 2 लाख रुपया कैश ॾेई छॾींदुसि, मतिलबु त तोखे करोड़नि जी हस्ती ॾेई छॾींदुसि। उनजे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं बिजार खान खे लाकब कर। तूं हिकु प्लानिंग ठाह जंहिं ते हू लाकब थी सघे। अगर ईअं न त पोइ मां इबड़ खान ॾे फोन थो कयां, तव्हां उते वञी बानो सां ॻाल्हाए ऐं तव्हां उते केस ठाहे सघो था। पुलिस चवंदो त रेस शामिर जीअं तव्हांखे सवलो लॻे, जीअं तव्हांजी मर्ज़ी। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बिजार खान जेको आहे बानो जे लाइ वरी खाबू लहंदो ऐं हू शमसू खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं मुंहिंजो साथ ॾे त मां जीअं इन बानो खे पंहिंजो करे सघां। जो हुनजो हाणे कोई बि वारस न आहे जेको बानो खे बचाए वठे। बानो खे अहिड़े तरीक़े सां अगवा कंदुसि जो कंहिंखे ख़बर बि कान पवंदी ऐं मां उन सां जल्द खां जल्द शादी करे वेही रहंदुसि, मतिलबु त उनखे पंहिंजो कान बढ़ाईंदुसि। जे करे शमसू तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं मुंहिंजो साथ ॾे। शमसू चवंदो त रेस बिजार खान मुंहिंजो हर हाल में साथ तो सां गॾु आहे, जेसीं ताईं तुंहिंजो शादी नथो थिए, जेसीं ताईं मां तुंहिंजो साथ नथो छॾे सघां, छो जो मां चाहियां पियो त हर हाल में तुंहिंजो शादी थिए। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त चिबड़ खान जेको आहे नौरोज खे बार बार रोकींदो। नौरोज खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इन बिजार खान खां पासो कर। जेकॾहिं तूं उन खे ॾाढ ॾेखारियो ऐं हले वांगुरु उन सां दुश्मनी निभाई त पोइ हू तोखे मारण में देरि न कंदो। नौरोज चवंदो त मां उन खां सभु प्लान हाणे पूरा कंदुसि, बानो जो बि प्लान पूरा कंदुसि ऐं साला जा बि। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, मूंखे पसंदि। असां खणी हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।